के कथा बुधायूं संत थिया भगवान जा प्यारा भक्त नालो हुयो माधवदास। छा नालो हुयो भाई? माधवदास। ॾाढा सरल भक्त, एड़ो भगवान सां उन्हनि प्रेम कयो आहे। ॾिसो भाई, असां तव्हांखे कथा त ॿुधायूं था, पर असांजी निमाणी वेनती अथव जॾहिं बि समय मिले संत माधवदास जी कथा तव्हां जरूर पढ़जो, जरूर पढ़जो। छो जो जेतिरी कथा थी सघंदी संभव ॿुधाईंदासीं, पर हिननि जी लीलाऊं ॾाढी अथव भगवान सां, ॾाढा चरित्र अथव। जरूर समय कढी कॾहिं न कॾहिं पढ़जो, ॾाढो आनंद ईंदो तव्हांखे। ब्राह्मण कुल में जन्म हुयो, घर जो त्याग करे जगन्नाथपुरी विया भगवान जा दर्शन करण जे लाइ, कि हाणे जीवन जेको बि बचियो आहे प्रभुअ जे शरण में निकिरे, प्रभुअ जे बंदगीअ में निकिरे। जगन्नाथपुरी विया, 3 ॾींहंनि जी यात्रा कयूं पैदल। राति जो पहुता, मंदिर बंदि हुयो। पुजारी चवण लगा सुभाणे अचिजो, मंदिर बंदि थी वियो आहे। समुद्र जे किनारे वञी सुम्ही पिया बुख में। ॾिसो, भक्त खे चिंता न हुई कि मां न खाधो आहे, पर भगवान खे चिंता हुई। भगवान माता लक्ष्मी खे आज्ञा ॾिनी कि थाल सजायो, मुंहिंजो जेको सोन जो थाल जगन्नाथपुरी में भोग लॻंदो अथव उहो थाल सजायो, उन में 56 भोग ठाहियो ऐं तव्हां पाण वञी करे मुंहिंजे भक्त ताणी भोजन पहुचाइजो। भगवान चवनि था। लक्ष्मी माता आज्ञा पाए करे उते थाल रखी आई। जीअं ई माधवदास जी निंड खुली, ॾिठऊं अरे सोन जो थाल 56 भोग, समझी विया कि व्यवस्था कंहिं कई आहे? भगवान। प्रेम सां उन्हनि भोजन खाधो। हिते सुबुह जो पुजारी जेॾी महिल पहुता मंदिर में, ॾिठऊं त भगवान जो थाल गायब आहे। ॻोल्हण लॻा, न मिलियो। कंहिं चयो भैया मां समुद्र जे किनारे हिकिड़े संत वटि ॾिठो आहे। सभु पुजारी पहुची विया, डंडा खणी विया। माधवदास खे वञी करे सिधो डंडा हयूं कि भाई तूं चोरी कई आहे मंदिर में। डंडा हयूं जोर जोर सां। माधवदास कुछ न पिया चवनि, छो जो उहे सम्झनि पिया कि प्रभु भले मूंखे लॻनि डंडा था, पर मूंखे ख़बर आहे हिन में बि तव्हांजी कृपा आहे, दया आहे। डंडा लॻा माधवदास खे। पुजारी सभु उतां थाल खणी करे वापसि मंदिर आया। जीअं मंदिर पहुता त पुजारिन ॾिठो कि डंडा त असां माधवदास खे हयासीं, पर डंडनि जो निशान प्रभु जगन्नाथ जे पुठीअ ते आहे। रोअण लॻा पुजारी, प्रभु इहो कीअं थी वियो? तव्हांखे इहा चोट कीअं पहुचाई? भगवान चवनि था तव्हां ई त पहुचाई आहे भाई। हाणे थोड़ी देरि पहिरियों तव्हां मुंहिंजे भक्त खे न मारे आयो। अरे डंडा उनखे लॻा, पर पीड़ा असांखे थी आहे। उहो असांजो प्यारो भक्त आहे, भोजन असां ई पहुचायोसीं। तव्हां जल्दी वञो, उनखे वठी अचो मूं वटि। सभु पुजारी विया, माफ़ी घुरियऊं माधवदास खे ऐं वठी आया पाण सां गॾु। चओ हरे राम। भगवान जगन्नाथ चवण लॻा, भाई माधवदास हमेशह हिते ई रहंदो मंदिर जे आसपास, मूंखे हुनजे दर्शन जी प्यास आहे। आहा, हिकु बार जी ॻाल्हि, थधि जो समय, जीअं महिल थधि जो समय वियो न भाई, उते थधि जो समय हुयो जगन्नाथपुरी में। माधवदास मंदिर जे ॿाहिरि सुम्ही पिया हुया। राति जो खूब थधि हुई, सुम्ही पिया, कोई चादर कोई कंबल न हुयो। भगवान ॾिठो त ख़बर अथव, भगवान पंहिंजो कंबल लाथो, पंहिंजी शाल लाथी ऐं ॿाहिरि भगवान पाण आया ऐं माधवदास खे पाराए विया। चओ हरे राम। एॾो भगवान प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां, एॾो प्रेम कंदा आहिनि। रोज माधवदास भगवान खे भोग लॻाईंदा हुया। नियम हुयो 20 सालनि जो, रोज भोग लॻाईंदा। हिकु ॾींहुं बि बिना भोग लॻाए कॾहिं भोजन न खाईंदा। ऐं भोग कहिड़ो लॻाईंदा ख़बर अथव? छाजो भोग लॻाईंदा? तव्हांखे आहे जानकारी त तव्हांखे ॿुधायूं। जेको संतनि जो जूठो बचंदो न, संत जेके खाईंदा हुया उते जगन्नाथपुरी में, उन्हनि जो जूठो जेको बि बचंदो सभु इकठो कंदा। संतनि जी जूठनि खे सीत प्रसादी चवंदा अथव। उहो इकट्ठी करे ऐं पोइ इकट्ठी करण खां पोइ भगवान खे पहिरियों भोग लॻाईंदा, पोइ पाण भोग खाईंदा। इहो रोज जो नियम। 20 साल गुज़री विया। हिकु ॾींहुं छा थियो, सीत प्रसादी इकट्ठी कयूं, भगवान खे भोग लॻाइण भुलिजी विया। हिकु कौर खणी, हिकिड़ो गिरो खणी करे मुख में विधऊं त यादि अची वियो कि अरे अॼु मां भोग न लॻायो आहे। रोअण लॻा, हाणे छा कयां? खाई वञा कि ॿाहिरि कढां? चवनि था अगरि खाई वेंदुमि त भगवान खे त भोग लॻियो कोन्हे, मुंहिंजे लाइ त जहर जे समान आहे। मां कीअं खाई वेंदुमि? भगवान खे न भोग लॻायो आहे। अच्छा ॿाहिरि कढां, उगले छॾां, ॿाहिरि कढां? त चवनि था न, संतनि जो प्रसाद आहे, उनजो अपमान थी वेंदो। छा कयां, छा कयां? रोअण लॻा, रोअण लॻा। कलाक 2-3 कलाक गुज़री विया, रोअनि था पिया, रोअनि था। कीअं कजे प्रभु, रक्षा कयो, हे जगन्नाथ रक्षा कयो, प्रभु रक्षा कयो। भगवान जगन्नाथ उते साक्षात प्रकट थी विया।
भगवान प्रकट थिया, चवंदा माधव दास छा थियो भाई? चवंदा प्रभु, इशारे में चवंदा दुविधा है, छा कयां भगवान? भगवान चवंदा हिन में केड़ी वडी गाल आ, हिकु कम कर, जेको मुख में गिरो रखियो थी कौर, अधु मुखे दे अधु तू खा। चो जय 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 श्री कृष्ण। चवंदा अधु मुखे दे अधु तू खा। चवंदा न प्रभु इं कीअं, मां पंहिंजो जूठो तव्हांखे कीअं खाराईंदुमि? भगवान कमर में हथ रखी चवंदा 20 सालनि खां एडन संतन जो जूठो तो खाराए, अॼु अगर मां तुंहिंजो खाधो त केड़ी वडी गाल आ? चओ हरे राम। न प्रभु न, तंहिंखां त पोइ मां इहो खाई वञा, भले मूंखे पाप लगे, पर मां तव्हांखे पंहिंजो जूठो न ॾींदुमि। वो खाइण लगा, भगवान जबरदस्ती करण लगी, खाई विया पूरो, कुछ दाणा कुछ कण हेठि किरी पिया माधव दास जे मुख मां निकिरी करे। भगवान उहो बीने बीने करे खाइण लगा। ये तो भगवान, ये तो भगवान भक्तन जा, वो कौर भक्त जो जूठो खणी करे भगवान एक एक दाणो खाइन था। आहा, माधव दास रोवंता, चवंता प्रभु यो मुते अपराध छोता कयो, यो पाप छोता चाड़ियो भगवान? भगवान मुस्कुराइन था, चवंता न भाई मां तुंहिंजो जूठो न खाधो आ, मां तुंहिंजो भाव स्वीकार कयो आ। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। चवंदा मां तुंहिंजो भाव तो स्वीकार कयां भाई, मुंहिंजो नालो तई भाव ग्राही जनार्दन। ॿुधायो आहे न भाई तव्हांखे, 4 बार ॿुधायो आॾी। छा नालो आहे भगवान जो? भाव ग्राही जनार्दन, कि भगवान भाव ग्रहण करना है। माधव दास के भगवान गले सां लगाए। एक ॾींहुं भगवान चवंदा माधव दास तू मुंहिंजो दोस्त आ भाई। हा प्रभु, मां त दोस्त ही आहियां, तव्हांजो सखाई आहियां। उम्र ख़बर तो कीअं? भगवान आया आहिनि 16 साल जी उम्र में, और माधव दास 60 साल जी उम्र। भगवान चवंदा तू मुंहिंजो दोस्त आ, वो भी चवंदा हा मां तव्हांजो दोस्त आहियां। ॿुधायो प्रभु छा करणो आहे? भगवान चवंदा यार मज़ो नथो अचे ईअं रूखो रूखो, छा करणो आहे प्रभु? चवंदा हथ में खुजली थी थिए, तो छा कयूं भगवान? चवंदा चोरी करण जी इच्छा थी थिए। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवंदा चोरी करण जी इच्छा थी थिए। माधव दास चवंदा प्रभु ध्यान रखो, थोड़ो रेपुटेशन, थोड़ो ध्यान तो दियो। हाणे अगर चोरी कंदव तो वो वृंदावन में ठीक है, अलग गाल हुई, जगन्नाथपुरी तो हिते कीअं चोरी कंदव? चई अरे जगह केड़ी भी हुजे, चोर तो चोर ही हूंदा आहिनि न। हाँ अच्छा भगवान चोरी तो ठीक है, पर चोरी जे लाइ पूरी टोली खपे, टीम खपे। तव्हांजा दोस्त यार काथे आहिनि? चई तूं जो आ। चई मां 60 साल जो बुढ़ो, मां तव्हां सां चोरी कंदुमि? हा तूं जो आ भाई, हल हल। चई भगवान मां कड़ी चोरी न कई आ रे। चई मां गॾु आहियां न भाई, चिंता न कर, हल। 2 नियम बस ध्यान रखजा। भगवान समझाइन था, ॾिसो चोरी जा नियम तव्हां भी ध्यान सां समझो, मता कॾहिं कम पएव। चओ हरे राम। भगवान चोरी जा नियम था समझाइन, चवंदा केवल 2 ॻाल्हियुनि जो ध्यान रखजा। हिकु त धीरे धीरे ॻाल्हाइजा, ठीक आ। ॿियो फुर्ती रखजा, यानी तेज डुकजा। बस ई 2 शयूं ध्यान रखंदे त चोरी सक्सेस थी वेंदे भाई, सफल थी वेंदे। माधव दास चवंदा ॿुधायो त ईअं था ॼण चोरनि जा सरदार आहियो। हाँ पूरी PhD कई अथव चोरीअ में। भगवान चवंदा मूंखां वॾो कोई चोर थियो आहे भाई? माण्हू वरी भी सोन चांदी धन चुराईंदा आहिनि, मां त भाई चित भी चुरायो आहे, दिल भी चुराए वरितो आहे भक्तनि जो। मूंखां वॾो कोई चोर आहे छा? ठीक आहे भगवान मां तैयार आहियां। चोरी काथे करणी आहे ॿुधायो? हाणे भगवान चवंदा सिधो राजा जे बगीचे में। माधव दास चवंदा अगर राजा जे बगीचे में चोरी करनी आहे त राजा त असांजो सेवक आहे, शिष्य आहे। तव्हां चओ त मां ईअं ई फल आणे ॾियांव तव्हांखे। भगवान चवंदा भैया जो मांगने में मजा नहीं, वो चोरी करने में मजा है। चोरी करण में अलग ही मजो आहे। भगवान चवंदा तूं हल गॾु हल भाई मूंसां गॾु, रात जो हलंदासीं। ठीक आहे। माधव दास भी धोती पाए कुर्तो पाए तैयार थी विया कि रात जो काॾे वञिणो आहे भाई? चोरी करण। बगीचे में पहुता, भगवान भी आया। भगवान चवंदा माधव दास तैयार हो? तैयार है प्रभु, चलो पेड़ पे चढ़ो। माधव दास चवण लगा प्रभु तव्हां 16 साल जा, तव्हां चढ़ी वञो, मूंखे काॾे चाड़ींदव 60 साल के बुढ़े के? चई भैया तू चढ़ न, जल्दी जल्दी चढ़ो। ये देखो ये 2 पेड़ अथव, हिन में ॾाढा सुठा फल अथव, हिन पेड़ ते चढ़ो। हाणे माधव दास भाव में हुया, वो जोर से गलाए बैठा। चयूं भगवान कौन से पेड़ पर चढ़ना है? हिन पेड़ ते चढ़ा कि हिन पेड़ ते? उते माली वेठो हुयो। चओ हरे राम। भगवान चवंदा थोड़ो धीरे गलाए भाई, थोड़ो धीरे गलाए। होॾे साम्हूं माली सुम पियो अथई, उहो जागी त उहो पाण अची ॿुधाईंदे कहिड़े पेड़ ते चढ़णो आहे। तो धीरे गलाए।
माधवदास ठीक 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 हाँ पेड़ ते चढ़ी विया माधवदास भगवान हेठ बीठा हाणे भगवान चवनि था माधवदास जल्दी से आम का फल तोड़ो और नीचे फेंको जल्दी तोड़ फल और हेठ फिड़ी कर भाई माधवदास मथे होया उन्होंने ध्यान सां ॿुधियो कोन वरी जोर सां चई वेठा प्रभु इहो फल तोड़ा कि इहो तोड़िया भगवान चयो छुटियासीं माली उथी वियो माली चयो बी मां तो ॿुधाए कहिड़ो फल तोड़णो आहे भाई उते ई बीजा भगवान गायब अंतर ध्यान चो जय श्री कृष्ण माधवदास फासी पिया वीचारा वो तो लही भी न सघिया उते डंडो खणी करे माली अची वियो उन चयो बाबा हेठ अच हेठ अच हेठ अच हेठ आया माधवदास खबर तो माधवदास हेड़ी होड़ी ॾिसनि पिया माली पुछे तो छा तो ॾिसे भाई चई आया त ॿ हुयासीं आया त असां ॿ हुयासीं हिकिड़ो अलाए काॾे वियो 16 साले वारो उहो नज़र नथो अचे चई अच्छा हिकु त चोरी तो करे वरी कूड़ तो कलाए डंडो खयो माली चटा चट डंडा आया माधवदास खे ॿधी रखी छॾियो राति भर पेड़ सां चई सुबुह थींदी राजा वटि पेश कंदासीं राति भर हिते बीठा हुजो रात भर माधवदास वेचारा बीठा रहा सुबह थी रस्सी खोले करे वठी वियो राजा वट राजा जीअं ई ॾिठो माधवदास अरे त मुंहिंजा गुरु आहिनि चरणनि ते किरी पियो मालीअ खे चिल्लाइण लॻो राजा की तूं छा कयो आहे मुंहिंजे गुरुअ खे बंदी छो ठातो अथई राति भर तूं हिननि खे बंदी ठाहे बीठो आहे साईं मां छा कयां तव्हांजा गुरु जी चोरी पिया कनि राजा माफ़ी घुरी चई गुरुदेव तव्हां चोरी छो पिया कयो तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई चोरी करण जी कंहिंजो संग कयो जो तव्हांखे चोरी करणी पई माधवदास चवनि था भगवान जे कारण भगवान जे कारण माधवदास चवनि था हा भाई भगवान चयो ॾाढा ॾींहं थी विया आहिनि चोरी न कई आहे हल त राजा जे बगीचे मां फल चुराए वठो राजा बि भक्त हृदय हुयो रोअण लॻो चई टिनिनि लोकनि जो मालिक भगवान जगन्नाथ मुंहिंजे दर ते अची मुंहिंजे बगीचे ते अची चोरी करण हा हा राजा भी रोण लगो ची बाबा जी चिंता न कयो एक ब फल न हाने अड खां पोइ मां बगीचो ही भगवान जे नाले सां लिखी तो छॾा तव्हां खे ॾेई तो छॾा जॾहिं मन चाहे भगवान अचे ऐं बगीचे मां चोरी करे वञे माधवदास प्रसन्न थिया उतो आशीर्वाद ॾेई करे माधवदास निकता जीअं ई थोड़ो ॿाहिरि निकता त भगवान वरी 16 साल जी उम्र में कमर ते हथ रखी भगवान चवंदा बाबा रात कीअं गुजरी माधवदास चवंदा वाह फल खाइणा आहिनि तव्हांखे डंडा खाऊं असां वाह तव्हांजे चोरी जे चक्कर में रात भर डंडा पिया आहिनि असांखे भगवान चवंदा मां त तोखे 2 ॾींहं में सेखारिया तूं सम्झी कोन धीरे ॻाल्हाइबो आहे फुर्ती रखबो आहे तूं फुर्ती रखी कोन मां त गाय भॼी वियुमि तूं त उते ई रहिजी वएं ठीक है भगवान हाणे बहाना न कयो चई अरे कोई ॻाल्हि ना आहे हाणे ॿुधाए वरी कॾहिं चोरी करणी आहे चई हाणे चोरी करण जी ज़रूरत ई ना आहे प्रभु छो भाई छा थियो भगवान के चवंदा प्रभु तव्हां अॼु ताणी जेतिरी चोरी कई हूंदव छा चुरायो तो केवल ॾुध मक्खण ॾही इहो ई न हाँ अरे तव्हांजे भक्त तव्हां सां पहिरीं चोरी कई आहे पहिरीं चोरीअ में पूरो बगीचो ई तव्हांजे नाले लिखाए आयो आहे चओ हरे राम हे खणो बगीचो हाणे तव्हांजो अथव जेको मन चाहे कयो भगवान गले सां लगायो माधवदास चओ जय श्री कृष्ण एडो प्रेम कंदा भगवान एडो प्रेम कंदा माधवदास सां एक बार एकड़ो वडो कोई पंडित आयो जगन्नाथपुरी में शास्त्रार्थ करण जे लाए शास्त्रन जो अध्ययन करे आयो काशी में पढ़ी आयो जगन्नाथपुरी अची पहुतो तो कें बुधायो चई भैया इतने सभिनीनि का विद्वान तो माधवदास तई उन को तू जीते वे तो समझो सभिनीनि का जीते वे आयो उन्हनि वटि चई साईं मूंखे तव्हां सां शास्त्रार्थ करणो आहे समझो था यानी शास्त्रन जी ॻाल्हियूं करणियूं आहिनि ॾिसूं केरु वॾो विद्वान आहे डिबेट करणी आहे इंग्लिश में चवंदा आहिनि तव्हां मूंसां शास्त्रार्थ कयो माधवदास चयो न भैया असां त कुछ ॼाणू ही न असां अज्ञानी माण्हू चई न सभु चवनि था तव्हां वॾा ज्ञानी आयो तव्हां मूंसां शास्त्रार्थ कयो ऐं न त कागर ते लिखी ॾियो कि भाई मां हारजी वियुमि ऐं हे पंडित जीते वियो जी हाँ ठीक है बिल्कुल मुझे कबूल है माधवदास लिखी ॾिनो कि माधवदास हार गए और ये पंडित जी जीत गए लिखी करे चिट्ठी बंद करे ॾिनो वयो घर जेॾी महिल पढ़ियई चिट्ठी खोले करे पंहिंजी माता जे साम्हूं पढ़े पियो त चिट्ठीअ में लिखियल हो माधवदास जीत गए पंडित जी हार गए चओ हरे राम छा लिखियल हो माधवदास जीत गए पंडित जी उनके हैरानी थी चई अरे मुंहिंजे साम्हूं त लिखियो हो न कि माधवदास हार गए वरी वापस आयो चई साईं जादू वारी कोई पेन वेन अथव छा कागर कोई जादूगर आहे छा तव्हां कोई जादूगर आयो चई न भैया चई पोइ मटजी कीअं वियो हाणे छॾियो कागर वागर तव्हां मूंसां शास्त्रार्थ कयो ऐं अगरि हारजी वेंदव
त ॿुधो हिकिड़ी शर्त अथव, तव्हांखे गधे ते उल्टो वेहणो पवंदो। चओ हरे राम। कथा में लिखियल अथव, उनखे चवनि था तव्हांखे गधे में उल्टो वेहणो पवंदो, मुंहुं कारो करे पूरे नगर में घुमणो पवंदो, तॾहिं मां मञींदुमि कि मां जीतियुमि, तव्हां हारजा आहियो। एड़ा सरल संत माधवदास तॾहिं बि चवनि था ठीकु आहे भाई, मां हारजी वियुमि, तूं मुंहिंजो मुंहुं कारो कर, मूंखे गधे ते विहारो, पूरे नगर में घुमाए भले, पर मां हारजी वियुमि तुंहिंजे साम्हूं। बस मूंखे 10-15 मिंट समय ॾे, मां स्नान करे अचां वञी करे, ऐं स्नान खां पोइ तूं मूंखे गधे ते विहार, तूं गधे जी व्यवस्था कर। भगवान एॾे माधवदास स्नान करण विया। हाणे भगवान खे गुस्सो आयो कि मुंहिंजे भक्त जो अपमान तो करे। हो वीचारो सरल सीधो भक्त आहे, त हे उनखे ना जबरदस्ती तो करे। हो स्नान करण विया, हिते भगवान जगन्नाथ माधवदास जो रूप धारण करे आया, उनजे रूप में अची विया, ऐं अची करे उन पंडित जी खे चवनि था भाई छा थियो, गधे जी व्यवस्था थी वई? हा थी वई। चवनि था हाणे हिकु कमु कर, पहिरियों शास्त्रार्थ कर, ॾिसूं केरु तो जीते, पोइ उहो गधे ते वेहंदो। ठीकु आहे, मंजूर आहे। हाणे भगवान अहिड़ो शास्त्रनि जी ॻाल्हियूं ॿुधाई, अहिड़ो ज्ञान ॿुधायो, हो पंडित जी हारजी विया। ॾाढी कथा ॾाढी सुंदर लंबी अथव, पर मां तव्हांखे जल्दी थो ॿुधायां, छो जो समय थी वियो आहे न भाई। चओ जय श्री कृष्ण। भगवान जीते विया, वो पंडित हारजी वियो। हाणे भगवान चवनि था विहारो हिनखे गधे ते। भगवान ॾाढो गुस्से में आहिनि, क्रोध में, छो जो तूं मुंहिंजे भक्त जो अपमान तो करे, विहारियो भाई हिनखे गधे ते। भगवान चवनि था मूं बि कारो कयो ऐं पूरे नगर में घुमायो, छो जो हिन मुंहिंजे भक्त जो अपमान कयो आहे। विहारियो, जीअं ई हितां माधवदास हली आया, पंहिंजे असली रूप में आया उहे, ऐं भगवान अंतर ध्यान थी विया। भगवान हली विया त माधवदास ॾिठो हेॾी भीड़ छाजी आहे, अरे हे गधे ते कंहिंखे विहारो अथव? चई उहो ई पंडित जी जंहिंखे तव्हां हिन महिल हारायो। रोअण लॻा माधवदास, सम्झी विया कि मुंहिंजे रूप में केरु आयो? श्री भगवान आया, भगवान जगन्नाथ आया। माफ़ी घुरण लॻा सभिनीनि खां। माधवदास चवण लॻा न भैया, हिनखे लायो, हिनखे हेठि लायो, हिनखे गधे ते न विहारियो। अहिड़ा संत ॾिसो, कोई उन्हनि जो बुरो बि कंदो आहे, पर संत उनजो भलो ई कंदा आहिनि। चओ हरे राम। संत उहो जेको पंहिंजो स्वभाव न छॾे भाई। श्री कृष्ण गोविंद। माधवदास सां भगवान ॾाढो प्रेम कयो। कथा में चवनि था जॾहिं माधवदास जी उमिरि वॾी थी त उन्हनि खे हिकिड़ो शारीरिक रोग थी वियो, अतिसार जो रोग। एडी भयंकर बीमारी थी वई कि शरीर खाईंदो भी उते ही हुयो, ऐं मूल मूत्र जेके भी थींदा आहिनि, दस्त, वो सब बीमारी उन्हनि खे उते थी वई। एडो खतरनाक रोग थी वियो कि कोई उन्हनि जे साम्हूं न ईंदो हुयो। मल मूत्र सब हिक ही जगह ते, कोई साम्हूं न ईंदो त पंहिंजो पाण खे ही शहर जे ॿाहिरि हिकिड़े जंगल में वण जे हेठों वञी करे विहारे छॾियो। उते ही रहण लॻा, कंहिंसां न मिलंदा हुया। सॼो ॾींहुं भर रोवंदा, भगवान खे यादि कंदा, नाम जपींदा। एॾो भयंकर रोग थी वियो। सुम्ही पिया हुया, आराम पिया कनि। हिकु ॾींहुं त अचानक महसूस कयूं कि कोई मुंहिंजो शरीर साफ़ तो करे। शरीर साफ़ सम्झो था, गंदगी लॻल आहे पूरे शरीर में, वो कोई साफ़ तो करे। अचानक महसूस थियो, अखियूं खुलियूं त ॿियो कोई न, भगवान जगन्नाथ हुया। चओ हरे राम। टिनिनि लोकनि जो मालिक अची करे पंहिंजे भक्त जी पंहिंजे हथ सां सेवा तो करे। भगवान साफ़ सफ़ाई पिया कनि। माधवदास रोअण लॻा, प्रभु कमाल था कयो। भगवान छॾियो प्रभु, मूं ते पाप न चाढ़ियो, मां पहिरियों ही पापी आहियां, वरी तव्हां एॾो पाप था चाढ़ियो। भगवान छॾियो मूंखे। भगवान चवंदा न भाई, मस त तुंहिंजी सेवा मिली आहे। रोवन था, चवनि था प्रभु हिकिड़ो सवाल पुछाऊं? हा पुछ भाई। कि तव्हांजे हथ में त सभु कुछ आहे, तव्हां अगरि हिकिड़ो इशारो कयो त मुंहिंजो सॼो रोग दूर थी वञे, पर तव्हां दूर नथा कयो, छो? तव्हांखे सुठो तो लॻे, तव्हां अचो था ऐं तव्हांजा भक्त ईअं रोगी ठही वेठा आहिनि, तव्हां पंहिंजे हथनि सां उन्हनि जी सेवा था कयो। तव्हां चाहियो त रोग दूर कयो न भगवान, तव्हांजे हथ में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? भगवान मुस्कुराए करे चवनि था हिन जा ॿ कारण आहिनि। ॿ कारण कहिड़ा प्रभु? चवनि था अगरि हिन महिल मां तुंहिंजो रोग दूर भी करे छॾींदुमि त वरी तोखे कॾहिं न कॾहिं सताईंदो, वरी तोखे भोगणो पवंदो। मां नथो चाहियां कि तूं वरी बार बार जन्म वठी अचे, वरी तोखे कोई तकलीफ़ थिए। मां चाहियां तो इन ही जन्म में तूं मूंखे पाए वठ ऐं मुंहिंजो अची थी वञ, मुंहिंजे धाम में पहुच। पहिरियों कारण। ॿियो कारण त भगवान खिली करे मुस्कुराए करे चवनि था भैया
ॿियो कारण इहो आहे कि जॾहिं जॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो आहे त मां इहे सेवा जो मौक़ो हथ सां छॾंदो न आहियां। जॾहिं जॾहिं मुंहिंजे भक्त जी कोई सेवा हूंदी आहे त अची करे मां पंहिंजे हथनि सां करणु चाहींदो आहियां। मां ॿियो कंहिंखे बि न मोकिलींदो आहियां। भगवान चवनि था पाण अची सेवा कंदो आहियां। चओ हरे राम। ॿियो कारण भगवान चवनि था इहो आहे कि मां पंहिंजे हथनि सां सेवा कंदो आहियां ताकि सभिनीनि कलयुग जे माण्हुनि खे ख़बर पए कि अगरि भक्त ते कोई तकलीफ़ ईंदी आहे, संसार उन्हनि सां गॾु हुजे चाहे न हुजे, पर श्री भगवान उन्हनि सां गॾु ज़रूर हूंदा आहिनि। बस इहो ॿियो कारण भगवान ॿुधायो आहे। भगवान साफ़ कंदे 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 अहिड़ी कृपा कई कि पूरो रोग ई साफ़ करे छॾियो। ओॾी महिल ई भगवान अहिड़ी कृपा कई। माधव दास पुछनि था प्रभु तव्हांखे भक्तनि जी सेवा करण में एॾो आनंद ईंदो आहे? भगवान चवनि था हा। कंहिं भक्त पुछो भगवान खां प्रभु तव्हांजा 4 हथ छो आहिनि? भगवान जा 4 हथ आहिनि न भाई, ॾिठा अथव? हा कि न? कंहिंमें ॾिठा अथव? विग्रह में ॾिठा हूंदव न भाई, फोटो वग़ैरह में ॾिठा हूंदव। साक्षात ॾिठा हुजो त असांखे बि ॾेखारिजो कॾहिं भगवान। चओ हरे राम। कंहिं भक्त पुछो भगवान तव्हांजा 4 हथ छो आहिनि, 4 भुजा छो आहिनि? हथ त 2 ई सुठा लॻंदा आहिनि। तव्हां पाण ॾिसो, हथ 2 ई सुठा लॻंदा आहिनि न भाई। तव्हांजा 4 निकिरी अचनि त सुठा लॻंदा? हा हीअं कयो या न कयो, ॿुधायो न भाई। हथ घणा सुठा लॻंदा साईं हरीश भैया? 2 सुठा लॻंदा। भक्तनि चयो भगवान हथ त 2 ई सुठा लॻंदा आहिनि, तव्हां 4 छो रखिया आहिनि? भगवान चवनि था हा भाई हथ ॾिसण में त 2 ई सुठा लॻंदा आहिनि, पर मां 4 इन्हनि जे लाइ रखिया आहिनि कि कॾहिं कॾहिं मूंखे भक्तनि जी सेवा मिलंदी आहे त मूंखे लॻंदो आहे 2 हथनि सां तृप्ति नथी थिए, मां 4 हथनि सां मिली करे भक्त जी सेवा कयां। संतन को सुख देत 4 भुजाधारी है। केवल संतन के सुख ॾियण जे लाइ, उन्हनि जी सेवा जे लाइ, भक्तनि जी सेवा जे लाइ भगवान चवनि था मां 4 हथ रखिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। माधव दास रोअण लॻा। भगवान गले सां लॻायो। जीवन भर माधव दास भक्ति कई, जीवन भर। ऐं प्रभु जे निज धाम में हुया, प्रभु जे चरणनि में उन्हनि प्राण छॾिया। चओ जय श्री कृष्ण। इन कथा के वरदान तो भाई माधव दास जी कथा जेके ॿुधंदा भाव सां, श्रद्धा सां, प्रेम सां, त भगवान चवनि था उन्हनि खे बि जीवन में प्रेम मिली वेंदो केवल कथा ॿुधण सां। भाई हाणे अगरि असां तव्हां प्रेम सां कथा श्रवण कई हूंदीसीं, कथा चई हूंदीसीं, त भगवान जी कृपा थींदी कि असांखे बि प्रेम मिलंदो। चओ हरे राम।